नमस्कार, आवां है मोहम्मद उमर। शामिल करें था हिन वक्त जी खबरों। चोहर जमाली पुलिस मुंहिंजे पुट खे बिला जवाज़ खंबे गुम करे छॾियो आहे। हुन जी हयातीअ खे सख़्तु ख़तरो आहे। ख़दशो आहे त खेसि कूड़नि केसनि में फासायो न वञे। अहिड़ो इज़हार शहर जी रहवासण मसमात बसरा जमाली, मसमात सलमा ऐं संदसि मुड़ुसु अब्दुल शकूर जमाली चोहर जमाली प्रेस क्लब में एहतिजाज कंदे कयो आहे। जिंद ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर के हर मूजिबि हुननि चयो त असांजो पुटु 16 साला फैज़ान अली जमाली, जेको 1 महीनो अॻु लांचन ते मज़दूरीअ लाइ वियल हो, जंहिंखे 3 ॾींहं अॻु SHO शाहनवाज़ ओठो, सिपाही सिकंदर लाखाटियो, मुर्तज़ा शीदी ऐं यूनुस भट्टी ज़बरदस्ती खंबे गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त नींगर खे बिला जवाज़ खंबे खांगी जॻह ते लिकायो वियो आहे। अहिड़ी शिकायत असां सेशन जज छठो खे कई, जंहिंखां पोइ सिविल मजिस्ट्रेट सजावल चोहर जमाली थाणे ते पहुची सापो हयो, पर फैज़ान खे पुलिस लिकाए छॾियो। हुननि रोईंदे चयो त फैज़ान अली जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। असांखे ख़दशो आहे त पुलिस हुनखे कूड़नि जुड़तो केसनि में चालान न करे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद समेत इख्तियारनि खां नौजवान जी बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।